फैज़गंज तालको ज़रई हवाले से अमीर तालको रहो है। फैज़गंज के आबाद करण लाए मीरवाह में 4 वाह, फैज़गंज वाह, वीओ वाह, 15 वाह ऐं अली नवाज़ वाह निकतल आहिनि ऐं उन्हनि मां नंढियूं वॾियूं शाखूं निकतल आहिनि। पर 1992 खां मुसलसल पानी जी खोट सबब हिन तालके जी ज़राअत तबाह थी वई आहे। 4 लाख जी आबादी रखंदड़ हिन तालके जे 1/3 आबादी ज़राअत जे पेशे सां वाबस्ता आहे, जन जो गुज़र सफ़र ज़राअत ते आहे। पर इरिगेशन अमले जी लापरवाही सबब फैज़गंज जी ज़राअत तबाह थी वई आहे। फैज़गंज जी ज़मीन के 3 हिस्सनि में विराहे वियो आहे, ए, बी ऐं सी कैटेगरी। ए कैटेगरी के नहरी पानी ते आबाद करणो आहे, जॾहिं त बी ऐं सी कैटेगरी के बरसाती पानी ते आबाद करणो हो। पर हितां जी लाॻापियल इंतज़ामिया जी मिली भगत सां बारानी ज़मीननि के नहरी ज़मीननि जी कैटेगरी में शामिल कयो वियो आहे, जेको पिणु पानी जी खोट जो मुख्य कारण आहे। ॿिए पासे फैज़गंज जे चइनि वाहन जे मुंड जा ज़मींदार आबपाशी अमले के सावा नोट सिंगाए वाहन के कट, वंजूं, पाइप ऐं लिफ्ट मशीनूं लॻाए ग़रीब हारियुनि जे हिसे जो पानी चोरी करे रहिया आहिनि। सिंटवी न्यूज़ तरफ़ां कयल सर्वे मुताबिक़ सिर्फ़ फैज़गंज जी देह अकरो, देह रज़ाबाद, देह बूओ मां 10,000 खां वधीक ख़ानदान लॾ पलाण करे शहरनि में मज़दूरी करे पंहिंजो बचनि जो पेट गुज़र करे रहिया आहिनि। पानी जी खोट सबब गैराबाद थियल ज़मीननि ते देवी बबुर फुटी आया आहिनि। माज़ी में ज़मींदार रहंदड़ ॻोठाणा उन्हनि बबुरनि खे कटे कोयलो ठाहे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे रहिया आहिनि। अहिड़ी कहाणी अकरोवासी गुलाम कादिर राजपर जी बि आहे, जंहिंजी 250 एकड़ ज़मीन पानी जी खोट सबब गैराबाद थी वई आहे। पानी जी हथरादू खोट खिलाफ़ केतिरा ई भेरा एहतजाजी मुज़ाहिरा धरना बि कया विया, पर बुखे पेट जी बाह सबब रोडनि ते आयल आबादगारनि ते ॻोढ़ा आणींदड़ गैस फायर करे लाठी चार्ज करे 250 खां वधीक माण्हुनि ते ड्यूटी अटकाव जा केस दाख़िल कया विया। पर पोइ बि अलाए छो कामोरनि जे कननि ते जूं बि न चुरी। जो असांजो जीअण हराम थी वियो आहे। असांजे नंढनि आबादगारनि मां कंहिं बि 1 एकड़ ते कपह जी आबादी न कई आहे, न ॿिज विधो आहे, न पाणी पहुतो आहे। असांजे मुल्क में इंसाफ़ मुकमिल तौर ख़त्म थी वियो आहे। जो वॾा आबादगार जेके आहिनि, वॾा ज़मींदार जेके आहिनि, जेको वाहन में अधु फुट या फुट पाणी छॾियो वियो आहे, वाहन खे बाक़ाइदे कट ॾेई ऐं उहो पाणी वापरायो छॾीनि, जॾहिं त हुननि जी 100 एकड़ जे वटि 500 एकड़ ज़मीन आहे, 100 एकड़ केला आहिनि, त उन्हनि केलनि में अणखुट पाणी बीठो आहे। पर जेको ग़रीब 10 या 20 एकड़ जो मालिक आहे, उहो हिकिड़ो फुटी जो हिकिड़ो बुढ़ो बि पोखे न सघियो आहे। अजनी तक हाणे ताईं न असांजे MNA साहब असेंबली में का दांह कई आहे, हुनजो खटियल तक आहे त हुन का असेंबली में मरकज़ी असेंबली में दांह न कई आहे। असांजे MPA साहब असांजे लाइ कुझु न कयो आहे। जन असांखां वोट वरिता आहिनि, उन्हनि मां को लड़ी असां वटि न आयो आहे। पीपल्स पार्टी अॻुवान आहिनि जेके हारे विया आहिनि, उन्हनि बि असां सां कोन अची मिलिया आहिनि त भई तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे। छाकाणि इन जो वाहिद सबब इहो आहे त असांजे तालके में वॾा जागीरदार जेके आहिनि, वॾा ज़मींदार जेके आहिनि, उन्हनि जूं 4 वाहन ते मुंड में ज़मीनूं आहिनि, उहे मुकमिल पाणी वापराए वाहन जो तरो ख़ाली करे ऐं उन खां पोइ हेठि का शइ कोन था छॾनि। हुननि पंहिंजा वॾा पेट भरे छॾिया आहिनि ऐं ग़रीब असां ज़ुल्म जी लपेट में अची चुका आहियूं ऐं घाड़े में पीड़जूं पिया था। पर असांजी ज़िंदगी ते कंहिंखे रहम न आयो। जेको ज़ुल्म आहे, जेका ज़्यादती आहे, जेका नाइंसाफ़ी आहे, उहे असांजा उहे रहनुमा जेके रहबर सूरत रहज़न आहिनि, उहे था कनि जन खे असां माज़ीअ में वोट कया आहिनि। उन्हनि माण्हुनि असांखां पुछो आहे हिन वक़्त ताईं त तव्हां ज़ुल्म जो शिकार छो आहियो, छाजे करे आहियो। इरिगेशन जी इंतिज़ामिया उन्हनि सां मिलियल आहे। असां सां जेका बि ज़्यादती आहे फैज़गंज तालके जे ज़मींदारनि जी उन्हनि सां इंतिज़ामिया मिलियल आहे, इरिगेशन वारा उन्हनि सां मिलियल आहिनि। असांजो पाणी जेको चोरी थो थिए उहे आहिनि जन खे असां MPA या MNA जे लाइ फैज़गंज तालके वारनि वोट कया। इन जे लाइ मां एतिरो ई चवंदुसि त वॾेरा चोर आहिनि, पाणी चोरी उहे था कनि ऐं इंतिज़ामिया उन्हनि सां गॾु आहे। इलाइक़नि में था जो मुंड जा आबादगार वॾेरा ज़मींदार लिफ्ट मशीनूं ऐं झटा हणी वंझूं कट हणी जेको आहे ग़रीब माण्हुनि जो पाणी खणनि था। ऐं हिते MNA ज़फ़र अली शाह जी अॻुवाणी में बि 2-3 दफ़ा जेको पीपल्स पार्टी जो MNA आहे एतिजा थिया आहिनि, पर को बि हिते ॿुधण वारो न आहे। जॾहिं CM जेको आहे उहो असांजे ज़िले जो आहे, पर हुनखे बि असांजी दांह कूक शायदि हुन जे कननि ते नथी पचे या जेको आहे सो हुनखां असां विसरी विया आहियूं त पंहिंजो ज़िलो विसरी वियो आहे। तक़रीबन 3 सालनि खां वठी असां सां एतिरो ज़ुल्म जीअं ई पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे
मां पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां ऐं गुज़िरियल टेन्योर में पीपल्स पार्टी जी तरफ़ खां नायब नाज़िम थी रहियो आहियां ऐं असांजी पार्टी जी हुकूमत अचण खां पोइ एतिरो पाणीअ में करप्शन थी आहे, एतिरो ज़ुल्म थियो आहे जेको अॻे मुशर्रफ जी हुकूमत में बि न हुयो। असांखे इन ॻाल्हि जी ख़बर नथी पवे त आख़िरकार असांजी हुकूमत खे बदनाम करण में ऑफिसर साहिबान जो हथु आहे या के वॾेरा इन कम में मुलविज़ आहिनि। बेलदार आहिनि उहे चोरनि सां ॿधल आहिनि, उहे पाणी ऐं एस जो इहे सभई गॾिजी करे पैसा वठी मथियनि आबादगारनि खे पाणी वहाए ॾियनि था। असां वटि पाणी नथो अचे। दारोगो 4 सालनि खां मुसलसल असांजे इन वाह ते रहे थो, हुनजो मथियनि आबादगारनि सां वास्तो आहे, पैसा वठे थो, असांखे पाणी नथो मिले। ख़ुदा वास्ते असांजी इहा अपील आहे असांजे आला हुकाम खे, असांजे वज़ीर आला खे, पाणी जे मिनिस्टर खे ऐं असांजे जेके ज़िले जा ऑफिसर साहिब आहिनि उन्हनि खे त ख़ुदा जे वास्ते असां ते रहम खाओ ऐं असांखे पंहिंजो हक़ु ॾियो ऐं पाणी जे चोर वॾेरनि खां असांखे पंहिंजो हक़ु वठी ॾियो। इन आहे टेल एंड आहे ख़ैरपुर जी, इन में इन बिल्कुलु वायोलेशन्स आहिनि किथे पाणी जूं जेके हिन जे जेको अचे थी एॾी वॾी कैनाल अचे थी उन में पाणी जो तमामु घणो आहे। हिते ॿियो हिते प्रॉब्लम इहा आहे त अंडरग्राउंड वाटर बि मिठो कोन्हे। पाणी जेको आहे सॼो डिपेंड कनि था, चाहे जानवर, चाहे इंसान, चाहे फ़सुलु, जेसि ताईं इरीगेशन जी कैनाल में पाणी न ईंदो त माण्हुनि खे काफ़ी तकलीफ़ थी थिए। ऐं हिकिड़ो जाम प्रोग्राम थींदो जंहिंमें इन सां रेंजर्स सां गॾिजी जेके बि कैनाल्स आहिनि उन्हनि जी पेट्रोलिंग कंदा, पुलिस, रेंजर्स, इरीगेशन, रेवेन्यू डिपार्टमेंट जा माण्हू उहे जेके आहिनि मथां खां उहे कंदा ऐं जिथे जिथे वंझूं जिथे लॻल आहिनि, झटा लॻल आहिनि, उन्हनि खे ख़तमु करे उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कंदा, केस दाख़िल कंदा। इहे असां पेट्रोलिंग शुरू था कयूं। पाणी जेके गेजिस आहिनि जिथे जिथे ट्रिमो ते, कोडजी ते, मथे उन्हनि खे पूरियूं कंदासीं ऐं जेके बि आहिनि वायोलेशन्स आहिनि उन्हनि खे ख़तमु करे पाणी कोशिशि कंदासीं त पाणी जेको आहे टेल ताईं पहुचे। शॉर्टेज आहे, मुमकिन एतिरो न बि हिन सीज़न में थींदी आहे, पर पाणी ईअं सफ़ा न हुजे इहा ॻाल्हि जेकी आहे बिल्कुलु एक्सेप्टेबल न आहे। ताज़ो ई फैज़गंज जे आबादगारनि पारां कयल 3 ॾींहं जे एहतजाज ऐं बुख हड़ताल बाद DCO ख़ैरपुर अब्बास बलोच फैज़गंज अची इन ॻाल्हि जो एतिराफ़ कंदे त फैज़गंज जे वाहन में पाणी जी खोट आहे ऐं पुछड़ी जे माण्हुनि खे माल लाइ बि पीआरण लाइ पाणी न आहे। फैज़गंज जे आबादगारनि खे फैज़गंज जे सभिनी वाहन ते रेंजर्स जी मुक़ररी ऐं पाणी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी यकीन ॾियारण बाद हड़ताल ख़त्म कराई। पर इहो माज़ी में केतिरा ई भेरा वाइदा थी चुका आहिनि, पर कानून में इन ते को बि अमल नथो कयो वञे। फैज़गंज में कुछ ॾहाकनि खां मुसलसिल पाणी जी खोट सबब ज़रात मुकमिल तौर ते तबाह थी चुकी आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे अहिड़नि संगीन मसइलनि ते वीचार करे न फ़क़ति फैज़गंज पर पूरी सिंध जी ज़रात खे बचाइण लाइ उपाउ वठणु घुरिजनि। कैमरामैन बिशारत चांग सां गॾु इरफान चांग, सिंध TV न्यूज़, फैज़गंज।